सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़सती अवां दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां सभिनी दोस्तनि ऐं साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। पाण सिंध जे अहम किरदारनि बाबति अव्हांखे आगाह कंदा रहिया आहियूं, जिन जो सिंध ऐं सिंधियत जे हवाले सां किरदारु रहियो। सिंध ऐं सिंधियत, सिंध में जेके मौजूदु आहिनि ऐं ॿिए जेके सिंध खां ॿाहिरि माण्हू मौजूदु आहिनि, ॿियनि मुल्कनि में आहिनि, उन्हनि उते सिंधियत लाइ, सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी जातीअ लाइ जेको किरदारु अदा कयो आहे, उनखे अव्हां खां आगाह कंदासीं। हाणे हिकु असां वटि तमामु वॾो ॻाइणो रहियो आहे, फ़नकार आहे भागचंद पंजाबी। हाणे इन पंजाबीअ जो मतिलबु इहो न आहे त हीउ पंजाब सां वास्तो रखंदड़ हो, पंजाबी हुनजो तख़ल्लुस हुयो। ऐं हीउ ॻढ़ी यासीन ज़िले शिकारपुर जो रवासी हो, भागचंद। हाणे भागचंद पंजाबी जेको हो सो सूफ़ी ॻाइणे श्री जादू दास जे घर में 5 मई 1927 ते जनम वरितो। हू जॾहिं अञा 10 सालनि जो मस हुयो त बरे सगीर जो विरांङो थी वियो, जंहिंजे करे हिन जा वॾा हिन समेत सिंध जा वण छॾे भारत हलिया विया। हुन उते BA ऐं B.Ed पास कई, जंहिं बैदि उते सिंधु एजुकेशन सोसाइटी में उन्हनि जे हिकिड़े हाई स्कूल में टीचर रहियो, उस्ताद थी रहियो ऐं 33 साल उते हिकु उस्ताद तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। हाणे भागचंद तमामु बहितरीनु ॻाइणो हुयो, हुनजे गले में मिठास हुयो, सुरीलो हुयो, बहितरीनु हुनजो आवाज़ु हुयो। हू पंहिंजी गायकी ऐं तरन्नुम सां सिंधी अवाम खे झूमाईंदो रहियो। सिंधी फ़नकारनि में खेसि वॾी अहमियत हासिलु रही। हिन गंधरो महाविद्यालय मां संगीत जी सनद हासिलु कई, क्लासिकल राग जी ॼाण हासिलु कई ऐं रिमझिम म्यूज़िकल पार्टीअ जे नाले हेठि भारत जा केतिरा ई सिंधी नगर ऐं बस्तियूं घुमियो। माना उते सिंधी कम्यूनिटी सां ई राब्ते में हुयो। पंहिंजे आवाज़, सुर ऐं साज़ ज़रिए पंहिंजी सुञाणप, पंहिंजी जाति जी सुञाणप भारत में कंदो रहियो। हाणे हिन सिंधी जेको गायक आहे भागचंद पंजाबी, उन रिमझिम पार्टीअ जे हिकु मुख्य कलाकार महाराष्ट्रियन हेमलता खे सिंधी गायका बणाए छॾियो। माना हुनजी तरबियत कयईं, हुनखे सिंधी गायका बणाए छॾियो, जंहिंजे वरी क़दुरदाननि में साईं जीवन घोट ऐं नाले वारो शाइर अर्जन सिकायल बि अची वञनि था। हिननि खूब महफ़िलूं मचायूं। भागचंद खे पंहिंजे गायकी सबबु, बहितरीनु गायकी, आवाज़, सुर ऐं सोज़ सबबु गोल्ड मेडल बि ॾिनो वियो। माना मिलियल आहे गोल्ड मेडल। हाणे भागचंद पंजाबी जो सिंधी राग में इंतिहाई अहम किरदारु आहे। हू सिंध खां ॿाहिरि आहे, पर सिंध जी ऐं सिंधी क़ौम जी सुञाणप आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।